सेवण मावा के ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण जी दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जे नज़राने जे पेटियुनि में पयल करोड़ें रुपया औकाफ़ खातो किथे ख़र्च करे रहियो आहे, जॾहिं त चिपलनि जो ठेकेदार शेड्यूल खां बग़ैर 20 रुपया फ़ी जोड़े खां चंपलनि रखण जी फ़ी उगाड़े रहियो आहे, जॾहिं त चंपलनि जी फ़ीस जो शेड्यूल गवर्नमेंट खां मंज़ूर हूंदो आहे। पर हिते शायदि शेड्यूल जी ॻाल्हि ई न आहे। ठेकेदार जेको हाणे चैपलनि जो ठीको खणी आयो आहे या वरी खाते जे तरफ़ां रिकवरी कई पई वञे, छा औकाफ़ खातो सेवण जो नओं मुक़ररु थियल मैनेजर ॿुधाए सघे थो त वाक़ई शेड्यूल में फ़ी जोड़े जा पैसा 20 रुपया रखियल आहिनि? जेकॾहिं शेड्यूल में रखियल आहिनि त पोइ त ठीकु आहे, पर जेकॾहिं शेड्यूल में फ़ी जोड़ो 20 रुपया रखियल न आहे त पोइ उहो ठेकेदार या वरी डिपार्टमेंट रिकवर कराईंदड़ इंचार्ज दरगाह हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते ईंदड़ ज़ाइरीन सां ज़ुल्म करे रहियो आहे, जॾहिं त ज़ाइरीन खां ठेकेदार जा मुक़ररु कयल मुलाज़िम नंढड़े ॿारड़े जी चपलनि जे जोड़े जा 20 रुपया वसूल करे रहिया आहिनि, जेको सरासर चपलनि जे ठीके जो जेको ठेकेदार आहे उहो हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते ज़ियारत लाइ ईंदड़ अवाम सां नाइंसाफ़ी करे रहियो आहे। जॾहिं त हाणे ॾिसणो इहो आहे त ॾिसूं था त औकाफ़ खाते सेवण जो नओं आयल मैनेजर चैंपलनि जी फ़ी जोड़े जा 20 रुपया वारे मसइले खे कीअं थो हल कराए ऐं दरगाह ते ईंदड़ ज़ाइरीन खे केतिरो फ़ाइदो ॾियारण में कामयाबु थियो वञे।